नाज़रीन, वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां पीपल्स पार्टी जे आला सतही वफ़द जी मुलाक़ात कई आहे। अॻूणे सदर आसिफ ज़रदारी, बिलावल भुट्टो ज़रदारी जी अॻवानी में वफ़द वज़ीर आज़म हाउस में शहबाज शरीफ सां मुलाक़ात कई। वफ़द में सिंध जो वॾो वज़ीर बराद अली शाह ऐं ॿिया शामिल हुआ, जॾहिं त मुलाक़ात में इज़ाक़दार आज़म नज़ीर तारण ऐं ॿिया मौजूदु हुआ। उन मौक़े ते अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी चयो त पीपल्स पार्टी मुआशी इस्तेकाम लाइ हुकूमत सां गॾु आहे। वज़ीर आज़म चयो त ऐवान में एतमाद जो वोट ॾियण ते पीपी जो थोराइतो आहियां। मुल्क जी ख़ुशहाली लाइ सभिनी सां गॾिजी कमु कंदासीं। नाज़रीन, हिकु भेरो ॿीहर तव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ ॾियूं पिया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां पीपल्स पार्टी जे आला सतही वफ़द जी मुलाक़ात कई आहे। अॻूणे सदर आसिफ ज़रदारी, बिलावल भुट्टो ज़रदारी जी अॻवानी में वफ़द वज़ीर आज़म हाउस में शहबाज शरीफ सां मुलाक़ात कई। वफ़द में सिंध जो वॾो वज़ीर बराद अली शाह ऐं ॿिया शामिल हुआ, जॾहिं त मुलाक़ात में इज़ाक़दार आज़म नज़ीर तारण ऐं ॿिया मौजूदु हुआ। उन मौक़े ते अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी चयो त पीपल्स पार्टी मुआशी इस्तेकाम लाइ हुकूमत सां गॾु आहे। वज़ीर आज़म चयो त ऐवान में एतमाद जो वोट ॾियण ते पीपी जो थोराइतो आहियां। मुल्क जी ख़ुशहाली लाइ सभिनी सां गॾिजी कमु कंदासीं।